नौ देरो भरिसां बिंदुरिन में झेड़ो थियो आहे, जंहिंमें 2 ॼणा मारिजी विया, 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ॻोठ मोरिया फ़कीर में आगाणी ऐं मोरियाधुर में झेड़ो थियो आहे। फायरिंग दौरान गोलियूं लॻण करे अब्दुल लतीफ़ मोरियो ऐं जॾहिं त मुजाहिद आगाणी मारिजी विया आहिनि। मोहम्मद अयूब, फरहान, गुल हसन मोरियो ऐं अलाह वधायो ज़ख़्मी थी पिया, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। इतला ते पुलिस पहुची वई आहे। धुरिन पारां फायरिंग जो सिलसिलो जारी आहे। अहम ख़बर आहे, नओं ज़रो खां ॿिनि धुरिन में झेड़ो थियो आहे। फायरिंग में 2 ॼणा मारिजी विया, 4 माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॻोठ मोरिया फ़कीर में आगाणी ऐं मोरियाधुर में झेड़ो थियो आहे, जॾहिं त फायरिंग दौरान गोलियूं लॻण करे अब्दुल लतीफ़ मोरियो ऐं मुजाहिद आगाणी मारिजी विया आहिनि। मोहम्मद अयूब, फरहान, गुलहसन मोरियो ऐं अलाह वधायो ज़ख़्मी थी विया, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। इतला ते पुलिस पहुची वई आहे। धुरिन पारां फायरिंग जो सिलसिलो अञा ताईं जारी आहे। नओं दरो भरिसां 2 धुरिन में झेड़ो थियो आहे। फायरिंग में 2 ॼणा मारिजी विया, 4 माण्हू ज़ख़्मी थी पिया। नओं देरो भरिसां 2 धुरिन में झेड़ो थियो आहे। 2 ॼणा मारिजी विया, 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॻोठ मोरिया फ़कीर में आगाणी ऐं मोरियाधुर में झेड़ो थियो। फायरिंग दौरान गोलियूं लॻण करे अब्दुल लतीफ़ मोरियो ऐं मुजाहिद आगाणी मारिजी वियो आहे। मोहम्मद अयूब, फरहान, गुल हसन मोरियो ऐं अलाह वधायो ज़ख़्मी थी पिया, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। इतला ते पुलिस पहुची वई। धुरिन पारां फायरिंग जो सिलसिलो जारी आहे। नओं देरो भरिसां 2 धुरिन में झेड़ो थियो आहे। 2 ॼणा मारिजी विया, 4 माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॻोठ मोरिया फ़कीर में आगाणी ऐं मोरियाधुर में झेड़ो थियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मुमताज़ अली जाखरो। जी मुमताज़, छा तफ़सील आहिनि, शेयर कजो। जी बिल्कुलु, ॻोठ मोरिया फ़कीर में आगाणी ऐं मोरिया बिरादरी जे विच में झेड़ो थी पियो आहे। झेड़े में फायरिंग दौरान गोलियूं लॻण करे मोरियाधुर जो 1 ॼणो अब्दुल लतीफ़ मोरियो मारिजी वियो आहे, जॾहिं त 6 ॼणा मोहम्मद अयूब, फरहान, गुल हसन मोरियो ज़ख़्मी थी पिया आहिनि। जॾहिं त ॿी धुर जो आगाणी धुर जो 1 ॼणो मुजाहिद आगाणी मारिजी वियो आहे ऐं अलाह वधायो ज़ख़्मी थी पियो आहे। मारिजी वियलनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे नंदरो अस्पताल आंदो वियो आहे, जिते मक़तूलनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि जो इलाज जारी आहे। मोरियो मोहम्मद शरीफ़ मोरियो अस्पताल में मौजूदु ॿुधायो त कुझु ॾींहं अॻु आगाणी धुर जो बकरियूं असांजे ॿेरनि जे बाग़ में कायूं पियूं, जंहिं ते बकरियूं कढी थियल नुक़सान जे हवाले लाइ आगाणी धुर मथां FIR दाख़िल कराई वई। उन ॻाल्हि ते कावड़ जी जवाबदारनि मुजाहिद, मंछार ऐं यासीन इज़ार आगाणी हथियारबंद खण करे असांजे मथां हमिलो करे फायरिंग करे ॾिनी।